नज़्म जेको मूं जनरल ज़िया जे दौर में जेको ټوڙي फ़ाटक जे वाक़िए ते जंहिंमें केतिरा ई शागिर्द यूनिवर्सिटी जा शहीद कया विया हुआ, जेके शागिर्द वञी रहिया हुआ साईं GM सैयद जे सालगिरह ते, ऐं कानून लागू कंदड़ कानून शिकन इदारनि उन बस ते ख़ाली हथनि शागिर्दनि ते फायरिंग कई ऐं उनमें केतिरा ई डज़न शागिर्दनि जा मौक़े ते मारिजी विया। उन वाक़िए जे पस मंज़र में मूं जनरल ज़िया खे मुखातिब थी ही शेर चयो हो, या उन जे टोले खे, ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ख़ाकी वर्दीअ जे ख़ुदि साख़्ता ख़ुदाउनि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, त वक़्तु क़यामत जो कोन क़ाइल आहे, वक़्तु क़यामत जो कोन क़ाइल आहे, क़यामतनि खां ही इंसाफ़ कोन थी सघंदा, क़यामतनि खां ही इंसाफ़ कोन थी सघंदा। असां सां हाण हदी संगी का हुजत न कयो, शरीयतनि सां हीअं साफ़ कोन थी सघंदा। असां सां हाण हदी संगी का हुजत न कयो, शरीयतनि सां हीअं साफ़ कोन थी सघंदा। हाण पटके जे वरनि जो इहो वचन आहे, हाण पटके जे वरनि जो इहो वचन आहे, त ससुई जे सेज लुटण जो त सूर सासायो। बेगम नुसरत भुट्टो ससुई मां मुराद। हाण पटके जे वरनि जो इहो वचन आहे, त ससुई जे सेज लुटण जो त सूर सासायो, पर बंभोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा। असीं थूहर जी थञ पी त सघूं था, लेकिन असीं थूहर जी थञ पी त सघूं था, लेकिन थर जे मोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा। थर जे मोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा, ॼाम शोरनि जा क़त्ल माफ़ कोन थी सघंदा। ॿुधायो फ़तवा फ़रोशनि जे पेशवाउनि खे, ख़ाकी वर्दीअ जे तिन ख़ुदि साख़्ता ख़ुदानि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि